ख़बर शामिल कंदासीं खानपुर महर मां। रिपोर्ट टीकमदास। खानपुर महर वेझो वरदड़ो वारे इलाइक़े में हवाजाईअ खे 7 वहशी जवाबदारनि पारां ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ वरदड़ो जी रहवासियुनि शादीशुदा मसमात माई खुर्शेद ज़ाल फरीद कलेरीअ सां वहशी दरिंदनि पारां ज़्यादती कई वई आहे। मुतासिर औरत मूजिब गुज़िरियल राति जवाबदारनि घर में घिड़ी यरगमाल बणाए 2 कलाकनि ताईं मुख्य ज़्यादती जो निशानो बणायो वियो। जवाबदार शाहिद कलेरी, लियाकत आबिद ऐं आफ़ताब कलेरी समेत 7 जवाबदारनि घर जे अङण मां खणी छपरीअ में वञी ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदारनि ज़्यादती करण दौरान मूं मथां तशद्दुद पिणु कयो ऐं वात ते कपिड़ो ॿधी मूंखे ख़ामोश कयो वियो। 7 जवाबदारनि पारां वारे वारे सां ज़्यादती करण सबबि आउं बेहोश थी वियसि। मुंहिंजी न्याणी ऐं निणान खे बि हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणायो वियो। जवाबदार मूंखे ज़्यादती जो निशानो बणाइण बाद घरां निकिता त मुंहिंजी न्याणी रड़ियूं कयूं, जंहिं ते जवाबदारनि फायरिंग कई। खोजी कुतनि वसीले पेरा खयां विया, जेके सिधो बाअसर लियाकत कलेरी जे घर में लॻा, पर पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो।